मुबारकपुर भरसा ॻोठ पुराणो जंगो में गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुल कादिर खोसो जी इमारत जो तामीराती कम रोलड़े जो शिकार है, जंहिं करे शागिर्द वण हेठां तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सागर महर। मुबारकपुर भरसा ॻोठ पुराणो जंगूअ में गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुल कादिर खोसो जी इमारत जो कम घणे अरसे खां रोलड़े जो शिकार हुअण सबब शागिर्द आरजी बिल्डिंग में तालीम पिराइण लगा, पर अफ़सोस उन इमारत जा बि चापुड़ किरण लगा, जंहिंजे करे शागिर्द वण हेठां वेही तालीम पिराइण लगा आहिनि। तमाम दुख जी ॻाल्हि आहे। असांजे ॻोठ पुराणे जंगू में वाक़ई माना हाई स्कूल अब्दुल कादिर खोसो जो जेको यूएसए तरफ़ां वर्ल्ड बैंक तरफ़ां जो स्कूल कम हली रहियो, उहो अधु कम जो सामान वापसि थिए हलियो वियो। ठेकेदार ग़ाइब आहे, शायदि ख़ैबर पख्तूनख्वा जो आहे, शौकत पठाण आहे, ऐं ॿार हिते हिन गर्ल्स स्कूल यानी मिडिल स्कूल आहे, उते तालीम पिराए रहिया आहिनि। तमामु हेवी ज़बून जी हालत में आहे, ॿारनि जे जानी नुक़सान जो अंदेशो आहे। जीअं त हीअ स्कूल बिरान जी सूरत में 1965 खां हली रहियो आहे। हाणे अपग्रेडेशन 1993 में थी आहे। RSU वारनि जेका US वारनि जेका बिल्डिंग ॾिनी आहे असांखे, उहो रोलड़े जो शिकार आहे। वाइस हेडमास्टर मिनिस्टर ऑफ एजुकेशन खे अपील आहे त हिन स्कूल खे जल्द जी जल्द जेका थी करे ठेकेदार खां तैयार कराए वञे। असां हिन वक़्तु जेको तालीम ॿारनि खे ॾेई रहिया आहियूं, तमामु तकलीफ़ में पूरी ऊन्हारे जे गर्मी जे मौसम में बि ॿाहिरि वेठा हुआसीं। हाणे हिन वक़्तु बि असां वणनि जे हेठां तालीम ॿारनि खे ॾेई रहिया आहियूं। छो गवर्नमेंट ऑफ सिंध खे गुज़ारिश आहे जेतिरो थी सघे असांजी बिल्डिंग खे जल्दी जेको आहे कमु मुकमिल करे ॾिए। हाई स्कूल जो कमु रोलड़े जो शिकार आहे। सामान जेको आहे वापसि कयूं था वञनि, महिरबानी करे त उनखे ॿार अपील कयो वञे सरदार शाह खे त स्कूल जो कमु हलायो वञे। तव्हां शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त स्कूल जी बिल्डिंग जो कमु मुकमल कराए ॿारनि जो मुस्तक़बिल बचाए वञे। कैमरामैन रफ़ीक महर सां गॾु सागर महर, आवाज़ TV न्यूज़, मुबारकपुर।